ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين اسٹیج جلوگر جلیل القدر علماء اہل سنت مشائخ اعظام سادات کرام اے مجھا پیارا دوستو بزرگو بھائیرو تاج مسجد شریف اہل سنت جو عظیم مضبوط قلعو جتے ہر سال عاشقان اہل بیت جو ہی سمندر وانگر چھولیوں ہندڑ اجتماع تھیندو جتے عشق وارا محبت وارا گڈجی کرے پنج پاک نبی جو شان اے انہیں دے اہل بیتن جو اے صحابن جو شان بدھی پنجو ایمان تازو کندا عالمن کی زیارت یا گناہن جو کفارو نبی سونے کی حدیث بدھن دل کے روح کے تازو کرن وارو عمل جڑے مصطفیٰ دے بچن جو کربلا دے شہیدن جو شان بیان تھیندو انہیں زمین دے ٹکرے کھا وٹھی آسمانن تائیں رب دے نور جو لاڈو وسण شروع تھی اے جڑے نور وسندو تے اچن وارا مسجد میں اندر اچن وارا تے انہیں نور کا پر نور تھیندا ہے پر جے گلین میں پیہی بدھن تھا جے گھرن میں وہی لائیو ڏسن تھا انہن جے مٿاں بے رحمت جو کڑیوں ضرور پہنچو اے جڑے اجتماعی دعا تھی دیا تے ان دعا میں شریک تھیण وارا ان دعا تے آمین چوڻ وارا یقیناً اللہ دے رحمت ماں چھوڑیوں پھرے موٹدا ہے ماشاءاللہ ہر سال وانگر ہن سال بھی عاشقن جو چھم کھٹو لگلا اج دل چلے تھی تو تواں کے سونے حسین جو شان ٻڌایا مصطفیٰ دے بچن جو شان ۽ مرتبو ٻڌایا ان سان گڏو گڏ نبی جي يارن جو کجھ تذکرو छो त असां आले सुन्नत वारा ॿिन्ही अखियुनि वारा आहियूं हिकिड़ी अख वारा न आहियूं हिकिड़ी अख वारा आहिनि जेके आल बैतन खे ॾिसंदा आहिनि सहाबा खे ॾिसी न सघंदा आहिनि पर हीअ जमात ॿिन्ही अखियुनि वारी आहे अज़मत आल रसूल बि ॾिसंदी आहे त अज़मत सहाबा खे मदीने वाले शाही फरमाया, मदीने वाले आका फरमाया
ये हदीस इमाम अबू याला रिवायत की या हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी का मदीने वाले साईं फरमाते मन सर्रहु अन यंजुर इला शबाब अहले जन्नत फल यंजुर इला अल हसन वल हुसैन। जे तमामा को जन्नत जे जवानन के ॾिसण चाहे तो बेहश्त जा जवान जन्नत जे जवानन जा सरदार कीअं हूंदा उन्हनि जी सरदारी कीअं हूंदी उहा ॾिसण चाहियो था त मुंहिंजे बच्चे हसन खे ॾिसो हुसैन खे ॾिसो हे जन्नत जे जवानन जा सरदार। पर जेकॾहिं तव्हां जन्नत जे अधरोटन जा सरदार दुनिया में ॾिसण था चाहियो त अबू बकर उमर खे ॾिसो। हसनैन करीमैन जन्नत जे जवाननि जा सरदार हिन शेखैन करीमैन जन्नत जे अखरोटन जा सरदार। ॿई अखियूं धार हिकिड़ी अखि बूट न ॿई अखियूं बंद त मां तोखे ॿुधायां त मदीने वारो मीर छा थो फरमाए लजपान नबी छा थो फरमाए। तवज्जो आहे मुझे आका जी हदीस ये हदीस इमाम इब्ने असाकिर दिया इमाम इब्ने अद्दी रिवायत किया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वाले जो शौक रिवायत करे तो मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युमक्किरु उमर। आसमानन सतनी आसमानन में को एड़ो मलाइक नाहे जेको उमर जी ताज़ीम न कंदो हुजे। पहिरीं आसमान जा मलाइक ॿी आसमान जा मलाइक टीं आसमान जा पंजो छहो सतो सतनी आसमाननि में हर मलाइक उमर जी इज़त कंदो आहे। जुमलो ॿुधायांव मोरे वारा तवज्जो आहे साईं फरमायो वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर। पूरी रुई ज़मीन ते को बि शैतान अहिड़ो नाहे जेको शैतान हुजे ऐं उमर खां डरंदो न हुजे। मोरे वारा क़ुरान ते सभई पढ़ियल आहियो क़ुरान जी आख़िरी सूरत कहिड़ी आहे सूरह नास उन जा आख़िरी लफ़्ज़ कहिड़ा आहिनि मिनल जिन्नत वन्नास। शैतान हिकिड़ो जिन्ननि मां हूंदो आहे ॿियो इंसाननि मां हूंदो आहे। हाणे जेको जिन्ननि मां सो त नज़र कोन थो अचे जेको जिन्ननि मां शैतान आहे सो नज़र अचे थो गॾु हुजे पर नज़र नथो अचे। पर जेको इंसाननि मां शैतान आहे सो त नज़र ईंदो न। निशानी कहिड़ी आहे मदीने वारे मीर ॿुधाई आहे उमर जो नालो वठो। वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर। पूरी रुई ज़मीन में को बि इंसाननि मां अहिड़ो शैतान नाहे जेको उमर जे नाले खां डरंदो न हुजे। नालो उमर जो वठ त मुंहं ते ॿार वॼी वेंदसि शिकिल पुछड़ी थी वेंदसि प्याटो फेराईंदो कंध फेराईंदो मुंहुं चिॿो कंदो। ऐसी तई जो मदीने में वञ रोज़े इमाम अंबिया दे साम्हूं वञी सलाम कबो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू सलाम करे वरी हिकड़ी लिख ॿी लिख हलंदे त अस्सलामु अलैका या अबू बकर सिद्दीक़ अस्सलामु अलैका या उमर फारूक। हिकु वारा बि वेंदा आहिनि हाणे कोई के वाक़ुफ़ बि हूंदा ॾिठा वाठा सलाम न कया पुठियां मुंहिंजा ॿ टे पाकिस्तानी बीठा हुया हीअं सलाम करे ऐं तकिड़ो गोली
छो मदीने वाले साईं फरमाए तो उम्र जे नाले का शैतान डरंदो आ, शैतान भजंदो आ, मोमिन ठरंदो आ, मुनाफिक बणंदो आ। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो इमाम इब्ने साद रिवायत लिया आका फरमायो अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माइल जन्नह। हसन हुसैन ये बनाला बेहश्त जा नाला है। असलम आजम असांजे सिंधियुनि जा त नाला ई उम्मत आहे। लेहो मितेरो कांडेरो खपड़ किरड़ हे सिंधियुनि जा नाला आहिनि। नाला सुठा रखंदा कयो। मदीने वाले साईं फरमायो त हसन ऐं हुसैन ये में जन्नत जा नाला आहिनि। ये रब जे खज़ाननि में मख़फ़ी हुया, मस्तूर हुया, लिकल हुया। कंहिंखे इन्हनि नालनि जी सुध न हुई, कंहिं इहे नाला रखिया कोन हुया, रब रिज़र्व करे लिकाए रखिया हुया। जॾहिं मौला अली जे घर में हसन आयो, मदीने वारे मीर तकड़ा तकड़ा आया। फरमायो आइन इब्नी मुंहिंजो पुटु किथे आ, मुंहिंजो बच्चो किथे आ, मुंहिंजो बच्चो मूंखे ॾेखारियो। मां सम्मई तुमूह नालो छा रखियो अथव? हज़रत अली इमाम हसन खे खणी आयो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह नालो रखियो अथमांसि हर्ब। साईं फरमायो हर्ब न, हिन जो नालो मां रखां थो हसन। वरी जॾहिं इमाम हुसैन जी विलादत थी, सरकार खे इत्तला ॾिनो वियो या रसूल अल्लाह अवांजी पाक न्याणी जन्नत जे औरतुनि जी सरदार, दुनिया जे औरतुनि जी सरदार, पाक दामन न्याणी जे घर में चोॾी जे चंड जहिड़ो बच्चो ॼाओ आहे। हुज़ूर तकड़ा तकड़ा मौला अली जे हवेली तरफ आया। फरमायो आइन इब्नी मुंहिंजो बच्चो किथे आ? ॾेखारियो मुंहिंजो बच्चो किथे आ? मां सम्मई तुमूह नालो छा रखियो अथव? हज़रत अली आणे पेश कयो या रसूल अल्लाह नालो रखियो अथव हर्ब। साईं फरमायो हर्ब न, इन जो नालो थो रखां हुसैन। पुछण वारनि पुछो या रसूल अल्लाह मक्के में, मदीने में, ताइफ में, पूरे अरब में, अजम में कंहिं बि इहो नालो हसन हुसैन न रखियो हुयो। अवां इहे नाला किथों आंदा? साईं फरमायो अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माए अहलिल जन्नह। दुनिया जा नाला ना है, जन्नत का ये बेहश्ती नाला है। मासूमियत अरब बेमा फिल जाहिलियत, दौर जाहिलियत में के बे अरब पंहिंजे बच्चे जो नालो न हसन रखियो हो न हुसैन रखियो हुयो। ये नाला रब पंहिंजे खजाने में कुछ में लिखाए रखिया। सुभान अल्लाह। साईं फरमायो तसम्मा हारून इब्नैहि शक्शरम व शबीरा। अल्लाह जे नबी हारून पंहिंजे ॿिनि पुटनि जा नाला शक्शर ऐं शबीर रखिया हुया। उन वज़न ते मूं पंहिंजे
बच्चन जा नाला हसन ऐ हुसैन रखिया ने। ऐ सुनो हसन मदीने वाले साईं जो पाक शहजादो इमाम हसन सीने का बटी पतन जो मथियों सो चोटी ताईं शबीह मुस्तफा हुयो। इमाम हुसैन छाती का हेठ पेरन जी चोटी ताईं मदीने वाले मीर जी शबीह हुयो। ऐं शहजादा जॾहिं महिल गॾु बीहंदा ईअं लॻंदो त मुहम्मद मीर जी तस्वीर ज़ाहिर। जेॾी महिल इमाम हुसैन पंहिंजे मथे मुबारक ते पट पाए हवेली मां निकिरंदो ईअं लॻंदो ॼण दिल पर मुहम्मद पाण निकिरी आयो आहे। सूरत सुहिणी सीरत सुहिणी कद सिरापा सुहिणो इखलाक आला किरदार भलो उथण निरालो वेहण निरालो ॻाल्हाइण निरालो सखावत करे त ज़ख़ीर जो सरदार इल्म ज़ाहिर करे त आलिमन जो उस्ताद। जे हुस्न ॾिसो त हुसैन हसीनन जो सरदार। जे हलण ॾिसो त इमाम हुसैन जो हलण बेमिसाल। जे निहारे त निहारण बेमिसाल। जे अचे त अचण बेमिसाल। जे वञे त वञण बेमिसाल। जे मुर्गे त हुसैन सोणे जो मुर्गण बेमिसाल। जेॾी महिल मिठे आवाज़ सां क़ुरान पढ़ंदो आहे जेॾी महिल इमाम हुसैन जे ज़ुबान मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ निकिरंदो आहे त उॾामंदड़ पखी बीही वञनि माण्हू हलंदड़ रुकिजी वञनि। जेको इमाम हुसैन जो क़ुरान ॿुधे उनजे अखियुनि में लुड़क टर्मी पवनि। एॾो मिठो आवाज़ दुनिया में कंहिंजो न हुयो या त संदन नाना जो या बाबा जो या त सोने हुसैन जो आवाज़ बेमिसाल। ऐं हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन रब जो हुसैन सभ जो हुसैन रब जो हुसैन सब जो। आज़ाद आला सिफात बाला जो ज़ात आला सिफात बाला। बादशाह अजम अरब जो बादशाह अजम अरब। हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन रब जो हुसैन सब जो। को अल तशय्युर ईअं न चवंदो त हुसैन असांजो आहे। को अल तसन्नुर ईअं न चवंदो हुसैन मुंहिंजो आहे। को अहले हदीस ईअं न चवंदो हुसैन मुंहिंजो आहे। ख़ुदा जो कसम हुसैन सारी इंसान ज़ात जो आहे। अॼु हिंदुस्तान वारा हिंदू गैर मुस्लिम उहे था चवनि हुसैन असांजो आहे। सिख था चवनि हुसैन असांजो आहे। ईसाई था चवनि हुसैन असांजो आहे। यहूदी था चवनि हुसैन असांजो आहे। छो त उनजो किरदार उनजी तालीम उनजी हिम्मत उनजो अज़्म उनजो हौसलो अहिड़ो आहे जो हुसैन के मज़हब जो के क़ौम जो के कबीले जो न आहे। हुसैन इंसान ज़ात जो इमाम चयो नबी साईं हुसैन मिन्नी। हज़रत याला बिन मुर्रह का रिवायत आहे मदीने जी गली में सोना हबीब अचन पिया। नंढड़ो शहजादो हुसैन अॻियों आयो। सरकार गोद में वरतो ठाकुर पातो सीने सां लातो फरमायो हुसैन
हुसैन मचाया सुभान अल्लाह चयो नबी सही हुसैन मिन्नी उन्हीं तासर घोर सबको सुन्नी चयो नबी सही हुसैन मिन्नी उन्हीं तासर घोर सबको सुन्नी हुसैन अजहर हुसैन अतहर हुसैन अख्तर नबी नसब जो हुसैन जो जो हुसैन मुझो हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन दिलदार मुस्तफा जो हुसैन बगदार मुर्तजा जो हुसैन दिलदार मुस्तफा जो हुसैन वो अख में ठार फातिमा जो वो सरदार जन्नत जो वो पगदार पंहिंजे अब जो हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब हुसैन जी जय कई गुलामी हुसैन जी जय कई गुलामी थिए सॼो जग संदस सलामी सदा सनागर ही करमुला संदन समूरे हसद नसब जो हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन तो जो हुसैन मुझो हुसैन तो जो हुसैन मुझो सुभान अल्लाह मुझे आका मदीने वाले ताजदार पंज ज़बाने नबूवत सा मुझे आका हुसैन की वाखान कीअं बयान फरमाइया उन्हें जी अज़मत कीअं बयान कइया मिठा ही रिवायत मुस्नदुल बज़ार में इमाम बज़ार रिवायत दिया हजरत सैयदना अबू हुरैरा राविया अखज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियदी फंतलकना इला सूक़ बनी कैनुका मदीने में हिकिड़ी बाज़ार हुई जंहिंजो नालो सूक़ बनी कैनुका हज़रत अबू हुरैरा जो चए हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं मुंहिंजे हथ में हथ वरितो फरमाया अबू हुरैरा हल त हलूं मुझे या रसूलुल्लाह ये तो मुझे भाग हुआ मुस्तफा जो हथ में मुझे हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में ओ जाने जाना ओ शाह जगने में तू जो सही जवाब मारे फंतलकना इला सूक़ बनी कैनुका फलम्मा रजना दखल अल मस्जिद जरे सूक़ बनी कैनुका खां थी मोटियासी वापसी में हुजूर मस्जिद में दाखिल थिया फजलस हुजूर बैठा ओचतो नंढड़ो शहज़ादो हुसैन टोड़ंदो आयो हुसैन टोड़ंदो आयो मदीने वारे साईं फरमायो आइन लुका बानो किथे आ पुटड़ो किथे आ बचड़ो किथे आ हुसैन आयो फजाअल हुसैन यमशी हत्ता सकत फी हिजरी हुसैन खेडंदो खेडंदो हलंदो आयो अचे बिनी जान जे सरदार जे झोलीअ में वेही रहियो मुस्तफा जी झोली इमामुल अंबिया जी झोली
सोने नबी का पाक हथ मदीने वाले साईं जी शफकत वाली आगोश हाय हाय कंहिंखे उहा आगोश ईअं न मिली हूंदी जे इमाम हुसैन वो हजरत इमाम हुसैन मदीने वाले साईं जे झोली मुबारक में वेही रहियो फजल असाबहू बिनियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आंगन मुबारकन के सोने नबी की सुहारी मुबारक ते फेराए पियो शफ़क़त मदीने वाला साईं पंहिंजे बच्चे सां कनि पिया फतह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमहू फअदखल फाहु फी मदीने वाले साईं पंहिंजी ज़बान मुबारक कढी इमाम हुसैन जे वात में हुजूर जी नज़र मैदान करबला ते इहा ज़बान हिकिड़े ॾियारे ख़ुश्क थियणी आहे उन जे करे प्यासी बणजणी आहे अॼु मदीने वारा साईं पंहिंजी गोद में वेहारे इमाम हुसैन खे पंहिंजी ज़बान चुसाइनि पिया मुझे नजबार नबी दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु व अहिब्बुहु ए मुझा अल्लाह मां हुसैन सा मोहब्बत रखा तो मालिक तू भी न सा मोहब्बत सुभान अल्लाह मुझा मौला मुझी हुसैन सा मोहब्बत ओ मुझा रब करीम तू भी हुसैन सा मोहब्बत रख व अहिब्ब मन युहिब्बुहु मुझा मौला उन्हें साथ तू मोहब्बत रख जाएंगे तो मुझे हुसैन से मोहब्बत रख तवज्जो चाहिए छा मदीने वाले साईं जी दुआ अल्लाह वट कबूल आ कोई नबी की दुआ वट यकीन है हुजूर जन दुआ घुरन दा मौला जेको मुझे हुसैन से मोहब्बत रखे मालिक तू उन्हें से मोहब्बत रख सुभान अल्लाह तो जे मदीने वाले जी दुआ कबूल है ना यकीन ॾियण जाए जंहिंजी हुसैन सां मोहब्बत आहे इहो अल्लाह जो महबूब बणिजी वियो अगर अल्लाह जो महबूब बणजण थो चाहीं अल्लाह वटि प्यारो बणजण थो चाहीं अल्लाह वटि कुर्ब विलायत दोस्ती जो दर्जो हासिल करण थो चाहीं त रस्तो हिकिड़ो अथई इमाम हुसैन सां मोहब्बत रख इमाम हुसैन सां प्यार रख उन सां दिल जी तार जोड़े छॾ तू मदीने वाले मीर जे दुआ जो मिस्ताक बणजी वेंदे अल्लाह पाण तोसां मोहब्बत रख सुभान अल्लाह अॼु हेड़ी गर्मी में काढ़े में पखर बहाए तू हिन महफ़िल में जे वेठो ईंदे इहा बि हिकिड़ी मोहब्बत आहे जेका तोखे वठी को चुरे नथो को उथे नथो को टरे नथो वेठायो मोहब्बत सां या मुंहिंजी मोहब्बत में कोन आया हो के पीर फ़कीर जी मोहब्बत में न तव्हां का इमाम हुसैन जी मोहब्बत में तो मिठा जेकॾहिं तव्हां के आका हुसैन सां मोहब्बत आहे त तव्हांखे मुबारक आहे तव्हां अल्लाह वटि प्यारा महबूब बणजी वेंदो पर अल्लाह करे इन मोहब्बत में जियूं इन मोहब्बत में रब शर्मौत मां ॿ-टे ॾींहं अॻु में मूंखे हिकिड़ी वीडियो क्लिप के मोकिली आहे हिकिड़ो मुल्लो पटो पकड़ ॿधलु ॾाढी वॾी अथसि तकरीर थो करे चए थो त यज़ीद हक़ जो इमाम यज़ीद हक़ ते चो अस्तग़फिरुल्लाह चो माज़अल्लाह उन खबीस जा लफ़्ज़ मां मिंबर मुस्तफा ते वेही हक़ीक़त तो तव्हांखे ॿुधायां अगरि तव्हांखे शक हूंदो उहा वीडियो क्लिप मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां वो खबीस तो चवे मुल्लो आ वॾी दाढ़ी वारो वॾे पटके वारो आ पाण खे पीर तरीक़े ते सॾाए थो वो मुल्लो चए थो त यज़ीद जो जेको पायखानो आहे न इहो हिन सैयदन खां थधो आहे चओ अस्तग़फिरुल्लाह चओ माज़अल्लाह मिठा हे अहिड़ो दौर अची वियो आहे अहिड़ा पलीत मिंबरनि ते वेठा नजूं सवे माण्हू वेठा चवंदा वाह 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 सुभान अल्लाह हिन त पंहिंजो त ॿेड़ो ॿोड़ियो पंहिंजो त कारो मुंहुं कयईं पर
रस लगी भैया सारे ईमान फुरण वारा अची विया आहिनि कि असां जे शान में भौंकनि था कि नबी जे बचन जे शान में भौंकनि था हिकिड़ो मुल्लो टे मुठियूं ॾाढी अथसि वॾो पकड़ ॿधी वेठो आहे उहो चए थो त अबू बकर अमीरुल मोमिनीन उमर अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन उस्मान ज़िन्नुरैन अमीरुल मोमिनीन अली छा जो खलीफो अली छा जो खलीफो राशिद सदाए बि पाण खे मुस्लमान थो अली जे खिलाफत जो इनकार आहे इमाम हुसैन जे इमामत जो इनकार करण वारा ए मोरे वारो पंहिंजे ईमान खे मज़बूत कजो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कजो ही ताज मस्जिद अहले सुन्नत जो किलो आहे हिन मिंबर ते जेके तव्हांखे अक़ीदा ॿुधाया था वञनि एतिक़ाद जेको सम्झायो थो वञे ख़ुदा जे वास्ते इन एतिक़ाद ते चंबड़ी पइजो अॼु बि हिन मस्जिद जे फज़ान में हज़रत नाले मिठे रहमतुल्लाह अलैह जे मिठड़े आवाज़ जी गूंज आहे साईं वॾे मोहम्मद उस्मान सोने जे खुतबनि जी गूंज आहे हज़रत साईं गुल मोहम्मद ज़ीद मजदहू के अल्लाह ताला सेहत आफियत दे अल्लाह सेहत सां उनजो साए दराज फरमाए उन्हनि जूं महिनतूं आहिनि ही मरकज़ तव्हांजे अक़ीदनि जो मुहाफ़िज़ आहे ही मरकज़ तव्हांजे लाइ ईमान अमल सालिह जो रहबरी रहनुमाई ॾियण जो ही मिंबर आहे ही डब न छॾिजो ही पंधु न छॾिजो ही अक़ीदो न छॾिजो हितों ॿाहिरि निकिरो न गलीअ में ई तव्हांखे कई ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं कई अक़ीदा कई नज़रिया तव्हांखे ॿुधण में ईंदा न ॿिए पासे ॾे लवणो नाहे बणाइणो असांजो इमाम आहे त मौला अली आहे असांजो अॻवान असांजो सरवान आहे त करबला वारो इमाम हुसैन जेके इमाम हुसैन जा मुरीद आयो थे हथड़ो तो मथे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन अजमल हुसैन आली मकाम हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम आए हुसैन हक जो इमाम आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजो ईमान असांजो अक़ीदो ग़ैर मुतसलसल पक्को पुख्तो पक्को पुख्तो इहो ई अक़ीदो आहे जेको असांजे सिंध जे उलमा जो जमी अहले सुन्नत जो अरब अजम जा उलमा मशाइख बुज़ुर्ग उन्हनि जो इहो ई सुन्नियत वारो अक़ीदो आहे जेको अॼु तुंहिंजे साम्हूं हिन ताज मस्जिद जे मिंबर तां बयान कयो पियो वञे ओ मिठा इन अक़ीदे खे मज़बूत चंबड़ी हलजाए तोखे लहर न लॾींदी हिते हुते रब तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पर मुझो आका हुसैन बिन अली
सभई हिकड़ी ज़बान चुप न हुजे ऐलान कयो त असांजो आका केरु असांजो रहनुमा केरु चलो दे मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन दे दुनिया आखिरत में मूं संगने दामन चलिया मुझो रहबर मुझो आका हुसैन बने लिया दुनाई दीन जे खातिर अली असगर अली अकबर अली असगर अली अकबर अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वही मिली आहे मुझो रहबर जो आका हुसैन बने लिया है मुझो रहबर जो आका फना फितनो यजीदी थियो शिमिर जो शर्म यो लटजी शिमिर जो शर्म यो लटजी हुसैनी राज कायम हुसैनी राज जो हुसैनी राज रियो मुनकिर चलिया है हुसैनी राज कायम रियो मुनकिर चलिया है मुझो रहबर जो आका हुसैन बने लिया मुझो रहबर मुझो ईमान ईकान मोहब्बत इब्ने हैदर जी मुझो ईमान दुनिया जातर छड़े भरती हुसैनी मूंग लिया है मुझो रहबर मुझो आका हुसैन बने लिया मुझो रहबर मुझो आका अल्लाह अल्लाह सोने हुसैन जी रहबरी रहनुमाई हुसैन जो रस्तो असांजे लाइ काफ़ी जेको हुसैन मैदान करबला में सबक ॾिनो जहिड़ी तरह हुसैन कुरान सेखारियो ईमान सेखारियो ईकान सेखारियो पाक नबी जे घराणे परतो सेखारियो निमाज़ पढ़ण सेखारी तिलावत सेखारी असांजे लाइ मुर्शिद हुसैन काफ़ी अॼु हजार हीला करे हजार दलील दलाइल खणी अचे चो तूं बि थोड़ में तुंहिंजा दलील बि थोड़ में मुंहिंजे लाइ हुसैन रहबर का अल्लाह जो शुक्र आहे असां गैरतमंद सुन्नी आहियूं चओ असां गैरतमंद सुन्नी आहियूं असांखे ॿिए कंहिंजे ॾिसण जी ज़रूरत ई कान्हे जी अॼु इन गैरत जे नाते हिकिड़ो वाइदो तव्हां खां वठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हितां उथी वरी मातमी पिड़ में त कोन वेंदो जेके गैरतमंद सुन्नी आहिनि उहे हथ मथे खणनि घर में पक्को पक्को वाइदो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी रिवायत दिया हिन हदीस के रिवायत करने वाली मोमिनन जी मां नबी जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीका साइने रजी अल्लाह ताला अन्हा की रिवायत करे कालत दखल हुसैन इब्न अली रजी अल्लाह अन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यूहा इलैहि सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं वेठा हुजनि अम्मा आयशा जी फरमाए हुजूर वेठा हुजनि ऐं जिब्रील आयो वही खणी आसमानी हुकुम खणी जिब्रील आयो सुभान अल्लाह फनज़ा अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल हुसैन इब्न अली रज़ियल्लाहु अन्हु अला रसूलिल्लाह हुजूर जंते वही जो नुज़ूल पे थियो त हज़रत इमाम हुसैन आयो जिए हुजरे में हुजूर बैठा हुआ त इमाम हुसैन आयो ऐं आका जे कुल्ले मुबारक ते इमाम हुसैन सवार कुल्ले मुबारक ते चढ़ी बैठो हुजूर जन बचड़े के लाहे कुल्ले का चुमियूं पिया ॾियनि प्यार पिया कनि मोहब्बत जो इज़हार पिया कनि सुभान अल्लाह। फक़ाल जिब्रील लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह जिब्रील अर्ज़ के या रसूल अल्लाह छा तव्हां हुसैन सां मोहब्बत रखो था सुभान अल्लाह हेॾो प्यार था कयोसि पिया छा इन सां तव्हांजी मोहब्बत आहे फक़ाल या जिब्रील वमा ली ला उहिब्बु इब्नी जिब्रील के पाण फरमाया त जिब्रील कीअं न मोहब्बत कया हुसैन मुंहिंजो बच्चो आहे सुभान अल्लाह जिक्र जो टुकड़ो आहे साईं फरमाया त हुसैन मुंहिंजो फुल आहे इन खे सिंगा थो इन मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी नबी पर फरमाया त जिब्रील कीअं न प्यार कया हुसैन मुंहिंजो फुल आहे सुभान अल्लाह जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फइन्न उम्मतक सतक़तुलहु मिन बादिक हबीब तव्हां जी उम्मत तव्हां खां बाद में इन तुझे कुल्हन ते चढ़ण वारे हुसैन खे शहीद कंदी इनके कत्ल कयो वेंदो फमद जिब्रील अलैहिस्सलाम यदहु ओ जिब्रील पंहिंजो हथ हीअं ॾिघो कयो हथ में मुठ मिट्टीअ जी भरियल हुयसि फअताहु तुरबतिन बैदा सब्ज़ रंग जी चमकेली चमकंदड़ मिट्टी जिब्रील जी मुठ भरियल हुई उहा मिट्टी हुजूर जे तरीअ ते रखियईं मुस्तफा जे हथ में ॾिनई या रसूल अल्लाह हीअ उहा मिट्टी आहे जंहिं मिट्टीअ में हे तुंहिंजे कुल्हनि जो सवार हुसैन शहीद कयो जेॾीमहिल हुजूर जन खे जिब्रील इहा ख़बर ॾिनी आहे इहा मिट्टी ॾिनी आहे जिब्रील चयो हाज़िल अर्द युक़तल इब्नुक हाज़ा या रसूल अल्लाह हीअ मिट्टी आहे करबला जी जंहिं मिट्टीअ ते तव्हांजे कुल्हनि जो सवार शहीद कयो वेंदो व इस्मुहा अल-तफ़ उन धरती जो नालो तफ़ जी ज़मीन आहे यानी करबला जी ज़मीन आहे फलम्मा ज़हब जिब्रील अलैहिस्सलाम मिन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज रसूलुल्लाह व तुरबतु फी यदिही यबकी अम्मा आयशा जी फरमाए त जिब्रील ते अकाल बुझाए मोटी वियो आसमाननि ॾे पर हुजूर उहा मिट्टी खणी निकिता हुजूर जे हथ में मिट्टी बि हुई ऐं अखियुनि में लुड़क हुया हुजूर रोंदा निकिता साम्हूं मां आयसि अम्मा आयशा जी फरमाए त जेॾीमहिल मां आयसि त हुजूर मूंखे ॾिसी ऐं
फरमायो त या आयशा इन जिब्रील अलैहिस्सलाम अखबरनी अन्नल हुसैन इब्नी मक्तूलन फी अर्द तब। ए आयशा गाल ॿुधई हींअर मूंखे जिब्रील पां ख़बर कयो आहे त मुंहिंजो ही बच्चो करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। हीअ जिब्रील मिटी ॾिनी आहे। ईअं चई अमा आयशा थी फरमाए त हुज़ूर जे अखियुनि मां लुड़क ॿाहिरि ज़ार ज़ार हुज़ूर रोन मालूम थियो त ग़मे हुसैन में रोअणु या मदीने वारे पीर जी सुन्नत। लुड़क हारणु या बिदत नाहे, नाजायज़ नाहे, मनो नाहे। लुड़क अखियुनि में अचनि, ग़म में लुड़क टिमनि, ग़म में इमाम हुसैन जे विछोड़े जी जुदाई में अगरि अखियूं आलियूं थी पवनि या मदीने वारे साईं जी सुन्नत। अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं सां हुज़ूरन जन सॼो वाक़ियो शहादत जो बयान कयो। मालूम थियो त वाक़ियो शहादत जो बयान करणु हज़रत नबी करीम जी सुन्नत आहे। ॿुधणु अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुन्नत। ऐं पोइ अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी त ॻाल्हि ऐसी ताईं दंग न थी, हुज़ूर ॿाहिरि निकिता आशाने नबूवत खां, पंहिंजे हवेली पाक खां मदीने वारा साईं ॿाहिरि निकिता। सुम ख़रज इला असहाबिही, पंहिंजे असहाबनि ॾे ॿाहिरि निकिता। फीहिम अलीयुन व अबू बकरिन व उमर व हुज़ैफत व अम्मार व अबू ज़र्रिन रज़ियल्लाहु अन्हुम व हुव यब्की। हुज़ूर ॿाहिरि निकिता त दरवाज़े ते इंतज़ार में अबू बकर बीठो, मौला अली शेर जली बीठो। ॿाहिरि दरवाज़े ते हज़रत अम्मार बिन यासिर बीठो, हुज़ैफा बिन यमान बीठो, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी बीठो। जंहिं महिल हुज़ूर निकिता उहा मुठ मिटीअ वारी खणी ॿाहिरि आया त सहाबा किराम खे फरमाइनि था त अली ॿुधी, अबू बकर ॿुधी, ही मुंहिंजो बच्चो हुसैन खां बाद में शहीद कयो वियो। हुज़ूर रोन बि पिया ऐं इहो वाक़ियो शहादत जो पंहिंजे जलीलुल क़दर सहाबा किराम खे ॿुधाइनि पिया। जॾहिं असहाबनि इहा ॻाल्हि ॿुधी त असहाबनि जे अखियुनि में बि लुड़क अची। मालूम थियो त ग़मे हुसैन में रोअणु मदीने वारे साईं जी बि सुन्नत आहे, त हुज़ूर जे सहाबा जी बि सुन्नत आहे, मोमिननि जी माउ बीबी आयशा सिद्दीक़ा जी बि सुन्नत आहे। मिठा जेकॾहिं मन हुआ त पिटके खां पार कढणु, सीने को बि करणु, कारा कपड़ा पाइणु, गिटा कुटणु, जाहिलियत वारियूं रॻियूं करणु। मदीने वारे साईं फरमायो त मन शक्कल जुयूब व ज़रबल खुदूद व ताब ताबल जाहिलियत फलैस मिन्ना। दुख जे वक़्त में जेको कपड़ा फाड़े, सीनो कुटे, गिटा कुटे, जाहिलियत वारियूं रॻियूं करे, इहो मुंहिंजो उम्मती नाहे। इन पिटके खां अल्लाह जे नबीअ रोकियो आहे। बाक़ी जे ग़मे हुसैन में अखियूं आलियूं थी वञनि, इहा ख़ुदि मदीने जी सहाबा जी सुन्नत आहे, नंढपार नबी जी सुन्नत आहे। उहो कहिड़ो मोमिन हूंदो जंहिंखे ग़मे हुसैन में लुड़क न आयो हूंदो? उहा कहिड़ी दिलि हूंदी? इहो कहिड़ो कठोर माण्हू हूंदो जंहिं कलमो नबी जो पढ़ियो आहे ऐं इमाम हुसैन जे ग़म में हुनजी अख आली न थी हुजे। मिठा जेकॾहिं तुंहिंजी अख आली न थी आहे, जेकॾहिं तोखे को लुड़क न आयो आहे, त सम्झ तुंहिंजी दिलि पत्थर बणिजी वई आहे, तुंहिंजी दिलि सख़्त बणिजी वई आहे। जेकॾहिं न त ग़मे हुसैन में अखियुनि जो आलो थियणु, लुड़कनि जो टिमी पवणु, इहा सुन्नत मुस्तफ़ा आहे। लखे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या हबीब
हुसैन जे गम जी हिकिड़ी ॻाल्हि चुरपुर बिल्कुलु छॾियो तवजो सां ॿुधो मुंहिंजे सुहिणे नबी जे बचन सां छा गुज़री तारीख़ अल बिदाया वन निहाया हाफ़िज़ इब्न कसीर जिल्द 11 सुफ़ो नंबर 560 इहा रिवायत तबरी वारे बांधी आहे इब्न असीर बांधी आहे त जेॾी महिल मैदान करबला में इमाम हुसैन शहीद थी विया बचड़ा कुर्बान थी विया ऐं शाम ग़रीबा करबला में गुज़री वई उहा रात क़यामत ख़ेज़ रात गुज़री वई जॾहिं ॿियो ॾिहाड़ो थियो त यज़ीदुनि छा कयो जो नबी जे घराणे खे क़ैदी बणायो सैयदा ज़ैनब हुसैन खे क़ैदी कयो इमाम ज़ैनुल आबिदीन खे क़ैदी बणायो वियो उमर बिन साद जेको कमांडिंग पियो करे अम्मा बक़ियत अहलिही व निसाउहु व हरमुहु फइन उमर बिन साद वक्कल बिहिम मन यहरसुहुम उनते पहरेदार चौकीदार उमर बिन साद मुकर्रर कया नबी जे बच्चन खे कैदी बनाए जंजीरन में बंधी कैदी करे ऐं पोइ वक्कल बिहिम मन यहरसुहुम कुछ सिपाही मुकर्रर कई जेके उनते पहरेदार थियनि वयकलहुम फरकबूहुम अलर रवाहिल फिल हवादिज जिए कैदियुनि खे बिना संचन जे सुवारियुनि ते चाढ़बो आहे इएं नबी जे बचन खे बि कैदी बणाए हूद जल में पुठनि जे पुठियुनि ते विहारियो वियो फलम्मा मर्रू बिमकानिल मारिकत पोइ जेॾी महिल इहो काफ़िलो मार के जंग वारे मकान खां गुज़रियो जिते इमाम हुसैन कल शहीद थियो जेॾी महिल उतां अचे गुज़रिया रौल हुसैन व असहाबहू मुजल्लदीन उन वक़्त में ॾिठो त उन्हनि जा जिस्म करबला जी मिटीअ में बेगोरो कफ़न कयल हुया इमाम हुसैन जो जिस्म इमाम अली अकबर जो जिस्म इमाम अली असगर जो जिस्म उनते को कफ़न न हुयो करबला जी मिट्टीअ में खून में रत में उहे जिस्म जेॾी महिल हुनालिक बकतहुम निसाअ व सरक़ना व नदबत ज़ैनब अख़ाहल हुसैन व अहलहा फ़क़ालत वहिय तबकी जेॾी महिल सैयदा ज़ैनब जी नज़र इमाम हुसैन जे जिस्म ते पई बिना कफन जे इमाम हुसैन जो पाक जिस्म जेॾी महिल सैयदा ज़ैनब ॾिठो ओॾी महिल रोअण लॻी ऐं मुंहुं मदीने शरीफ़ ॾे कयईं ऐं रड़ करे चई या मुहम्मद मुझा मोहम्मद करीम अवां जे मथा आसमान जे मलाइकन जूं सलातूं ऐं सलाम हुजन हाज़ा हुसैन बिल्लाह या रसूल अल्लाह अवां जो हुसैन पियो अथव हाज़ा हुसैन बिल्लाह मुरम्मल बिद्दमा या रसूल अल्लाह अवां जो हुसैन करबला जे मैदान ते मिट्टीअ में खून आलूदा जिस्म मुक़द्दउल आज़ाद जा उज़वा ज़ालिम कटे विया या मुहम्मद व बनातुक सबाया ओ मुझा मोहम्मद करीम अवां जे न्याणियुनि खे बि कैदी बणायो
लदा बना तुका सगाया मुझे मोहब्बत मिटा हमारे नैन लिखे के दिख وذريتك مكلفة تسبي عليها الصبا तुम्हारे बच्चों के बता जो हवाओं से बुलंद थोड़ा अनुदार इब्ने असाकिर तो लिखे इब्ने कसीर तो लिखे फकाल फअबकत वल्लाहि कुल्ला दुमिन वसदीक जिन मना बीबी ज़ैनब ने लफ्ज़ छया पंजा तरुना पर यजीद हिरण करे दुश्मन बरोही या मुझिज़ बाही जो कलम छा पेश करे हसनैन जो गम या मुझिज़ बाही जो कलम छा पेश करे हर हुसैन के हार था वही करबल में जी बाग़रम हिया मुझिज़ जो कलम जा मुझिज़ जो कलम पेश करे हसनैन जो गम मुझिज़ बाही जो कलम यो काफ़िलो नबी जे पाक घराणे जो करबला खां कूफे वठी विया कूफे खां यज़ीद जी गादी जो हंधु हुयो दिमश्क शाम मुल्क जो पोइ इन्हनि मदीने वारे मीर जे बचड़नि खे कैदी बणाए करबला कूफे जा दिमश्क वठी विया ऐं दिमश्क में ऐलान थियो त हिकिड़ो बाग़ी हुयो यज़ीद जी बैत न मञी हुई उनखे क़त्ल कयो वियो उनजे बचनि खे कैदी कयो वियो उहो काफ़िलो दिमश्क में दाख़िल थियो इहा ख़बर कोन हुई त काफ़िलो कंहिंजो कैदी केर आहिनि जेॾीमहिल काफ़िलो नबी जे घराणे जो दिमश्क में पहुतो आहे दिमश्क जी बाज़ार हुई जेके हींअर सूकुल हमीदिया सॾिबो आहे मां उहा बाज़ार ॾिसी आयो आहियां छपरा मार्केट आहे उते जेॾीमहिल आयो त पूरे दिमश्क जा माण्हू रोशो ॾिसण आयो वादियो बाग़ी क़त्ल केर थियो आहे इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो काफ़िले जे अॻियों पुठियों नबी जो घराणो हुयो जेॾीमहिल दिमश्क जे बाज़ारुनि में पहुता माण्हू घरनि जे छतुनि ते चढ़ी विया के गलियुनि में निकिरी आया ॾिसण लॻा त हीउ काफ़िलो कंहिंजो आयो आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जी छत ते काफ़ सूरत जी आयत पियो पढ़े त असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जो एड़ो वाक़ियो ॿियो न थियो हूंदो जहिड़ो असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जेॾीमहिल उन इहा आयत पढ़ी त इमाम हुसैन जे चप मुबारक चुरिया आवाज़ आयो त हे क़ुरान पढ़ण वारा असाबे काफ़ खां वधीक मूं हुसैन जो किस्सो अजीब आहे हुसैन जो किस्सो अजीब आहे जेॾीमहिल इमाम हुसैन जे काफ़िले खे यज़ीद जी दरबार में आंदो वियो त ख़बीस ज़ालिम यज़ीद हिकिड़े चापराना अंदाज़ में चए पियो त कैदियुनि खे पेश कयो पाणियुनि खे पेश कयो जेॾीमहिल हिन इहे लफ़्ज़ चया त इमाम हुसैन जे काफ़िले में बीबी फिदा हुई जेका बानी हुई हबशण कारे रंग जी उन्हें हबशण हकल करे चयो
ते ज़बान के लगाम दे मोहम्मद मुस्तफा दे बचन जेड़ा एड़ा लफ्ज न ॻाल्हाए ते यजीद के कावड़ाई तलवार कढी ऐं चवण लॻो त पंहिंजे सिपाहियुनि खे चई त हिन बुराड़ी खे क़त्ल कयो जेॾी महिल उन फिदा हबशणकारी औरत खे क़त्ल करण जे लाइ सिपाही वधियो त उन यजीद जे सिपाह में हबश जे मुल्क जा सिपाही भर्ती थियल हुया उन्हनि पंहिंजूं तलवारूं म्यान मां कढियूं ऐं चवण लॻा त केरु असांजी हबशण ते हथ सिधो कंदो असीं उन सां जंग कंदासीं उन हबशण जे तरफ़ां हबशी सिपाही उथी बीठा ओॾी महिल सैयदा ज़ैनब मदीने में निहारे चवण लॻी या रसूल अल्लाह हिकिड़ी हबशण बानी जे तरफ़ां में का सिपाही उथी बीठा तलवारूं म्यान मां कढी बीठा पर या रसूल अल्लाह मुंहिंजे नेरनि जे लाइ का बि तलवार न निकिती जेॾी महिल सैयदा ज़ैनब इहे लफ़्ज़ ॻाल्हाया हर अख अश्कबार थी वई हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो कम हीअ जो कलम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो कम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम बेटा जिन पर काफ़िरो आले बैतन में वठियो पिया वञनि न हिकिड़ो ग़ैबी आवाज़ आयो सॼे यज़ीदी लश्कर ॿुधो आवाज़ आयो चवण वारो नज़र न पियो अचे पर आवाज़ पियो अचे अतरजू उम्मतन क़तलत हुसैना शफाअत जद्दी यौमल हिसाबी उहे ज़ालिम जन पे गुनाह इमाम हुसैन खे शहीद कयो आहे छा उहे उमेद रखंदा त क़यामत जे ॾियारे हुसैन जो नानो उन्हनि जे लाइ सिफारिश कंदो कॾहिं न इहे महरूम रहिजी विया इन्हनि जी शफ़ाअत करण वारो केरु न हूंदो हुसैन क़यामत जे ॾियारे शहीदनि जो सरदार हूंदो जन्नत जे जवाननि जो सरदार हूंदो हुसैन जा हुबदार हुसैन सां गॾु जन्नत जा हक़दार हूंदा हिकिड़ो आवाज़ पियो अचे ॿुधण वारो ॿुधे पियो पर चवण वारो नज़र न पियो अचे आवाज़ पियो अचे अय्युहल क़ातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब वतनकीली ए चाहिलो ए हुसैन के शहीद करण वारो तव्हांजे लाइ अज़ाब जहन्नम जो तयार थी चुको आहे बस मरण जी तेरा अॻियों भड़कंदड़ पायूं तव्हांजे लाइ तयार आहिनि कुल्लु अहल समाई यदू अलैकुम मिन नबिय्यिन व मलाकिन व कबीली ए हुसैन जा दुश्मनो तव्हां ते अल्लाह जी लानत आसमान वारे हर मलाइक जी लानत तव्हां ते हर नबीअ जे तरफ़ां लानत कदलो तुम अला लिसान इब्न दाऊद व मूसा व हामिल इंजीली तव्हांजे मथां हज़रत दाऊद जे तरफ़ां बि लानत मूसा कलीमुल्लाह जे तरफ़ां बि तव्हां ते लानत इंजील जे हामिल ईसा जे तरफ़ां बि अव्हां ते लानत उहे लानत जा हक़दार थी विया हुसैन रहमत जो हक़दार लख तीरनि तलवारुनि ठा मौला जी इबादत हीअं थींदी शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी
थी दिया लख तलवारुन तीर में ठा मौला जी इबादत थी दिया ओ लख का सिर नेज़े ते सरदार संदो कठे काफलो पुठिया पाकन जो सरवान हुयो अजमान हुयो सरवान हुयो अजमान हुयो काफले जी की आदत हिया थी दिया काफले जी की आदत हिया थी दिया लख तीरन तलवारुन हेठा मौला जी इबादत थी दिया लखकारी पढ़न कुरान मिठो मेरा बन में आई मिंबर दे नेज़े ते तिलावत कई कारी नेज़े ते तिलावत कई कारी कुरान किरात हिया थी दिया कुरान किरात हिया थी दिया शब्बीर बुधायो करबल में उम्मत जी इमामत हिया थी दिया को खैर करे खैरात करे को मालन मां सदकात करे कुर्बान बचा गया इब्ने अली कुर्बान खैरात सखावत हिया थी दिया सुभान अल्लाह शब्बीर बुधायो करबल में उम्मत जी इमामत हिया थी दिया शब्बीर बुधायो करबल में उम्मत जी इमामत हिया थी लिखा सुने इमाम हुसैन दुनिया वारन के सेखारियो त नमाज ही पढ़बो सुभान अल्लाह कुरान ही पढ़बो सुभान अल्लाह अल्लाह दे हुजूर में सजदो ही कबो यजीद बेनमाजिया यजीद जालिमा यजीद लुटेरोवा यजीद परावा हक खाइण वारोवा ए हुसैन हक जे राह देखारण वारो हक ते हरण वारो बोले वाला हुसैनी रस्तो खपे या यजीदी हुसैनी सिर्फ 3 मिनट मुखे जवाब जो 3 मिनट ता वठन हुसैनी रस्तो खपे या यजीदी हुसैनी नमाज छड़े यजीदी कमा नमाज पढ़ण हुसैनी कमा वो पढ़ भी या छड़ पढ़ भी नहीं पढ़ भी ते जेने मोरे जे हिकड़े पासे नु खेमो लगल हुजे इमाम हुसैन जो बे पासे नु मोरे जे खेमो लगल हुजे यजीद जो काडे विंदो हुसैनी हथ मथे करे चो केड़े केड़े हुसैन कथा चो जी मुंजा साईं जी बारो जी जी यजीदी इंतजार में तो जी जी सदके सुना सदके शरबत राय कपने साईं न खपने लब्बैक या हुसैन से थी वने असा के आका हुसैन जो दर है सुन्नत शरीयत दीन गुलामी वाली बात हुआ वट बीजे में हुसैन राजी हुसैन जो नानो मोहम्मद करीम ये मुझा साईं कबूला मैं यकीन कया ये मुझा साईं अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक आमीन अला हबीबिना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله